बिराउड़ सॼे शहर जो जेको पाणी दर जो पाणी जेको माना नकारा बणियल आहे, पीअण जो लाइक़ु न आहे। त जेको असां सुबुह ऐं शाम जेको पंहिंजे मोटरसाइकिलनि ते जेको माना ड्रमियूं भरे वञनि था, जेको माना सॼो ॾींहुं पाणी उहो पीऊं था, इहो त नकारो बणियल आहे। असांजी नुमाइंदगी कनि, असांखे सुठो पाणी, असांखे नौकरियूं न ॾियो, घटि में घटि पाणी त को सुठो ॾेई छॾियो जो असांजा ॿार त बीमार न थियनि। रोड जा जेके मेन इलाइक़ा आहिनि, जंहिंमें फतेहपुर आहे, रेती पाड़ो आहे, यासीन कॉलोनी आहे, तमामु इलाइक़नि जो पाणी ख़राबु थी चुको आहे। माण्हू मुख़्तलिफ़ बीमारियुनि में विकोड़ियल आहिनि। तमामु बेकार थी वियो आहे। उन में तक़रीबन हेपाटाइटिस जी बीमारियूं, ख़ारिज जी बीमारियूं तक़रीबन आम थी वियूं आहिनि। बिराउड़ शहर जो पाणी तक़रीबन 1000 ते थी वियो आहे। गुर्दनि खे एॾो नुक़सानु आहे उहो पाणी पीअण, पर हाणे छा कयूंसि, MP MNA असांजा अचनि ई कोन था, पुछा ही नथा कनि। हुकूमत से अपील करते हैं कि मेहरबानी करके जो फिलफोर जो उनसे प्लांट ख़राब लगे पड़े हैं, इनको बनवाया जाए, और इन पे लाखों रुपए खर्च हो चुके हैं और वे ऐसे ख़राब पड़े हैं। तव्हां शहरियुनि जा वीचार ॿुधा, जिन जो चवणु होता शहर जो पाणी तमामु ख़राबु थी चुको आहे। जीअं सभु शहरी परे परे खां हिते पाणी भरण अचनि था, जॾहिं त शहर में लॻल फिल्टर प्लांट नाकारा थी विया आहिनि। इन्हनि हुकूमत खां मुतालबो कयो आहे त शहर में लॻल फिल्टर प्लांट खे चालू कयो वञे, त जीअं शहरी फ़ाइदो हासिलु करे सघनि। कैमरामैन असगर चौहान सां गॾु राशिद मजीद चौहान, Sun TV न्यूज़, भिरिया रोड।